औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो बरकत मिराणी। अवां ॾिसी रहिया आहियो बरकत मिराणी ऑफिशियल यूट्यूब चैनल। घोटकी ज़िले अंदरि गुज़िरियल केतिरे ई अरसे खां अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई बदतर आहे। घोटकी ज़िले अंदरि न सिर्फ़ु आम माण्हू पर सहाफ़ी जेके आहिनि उहे गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। 3 महीना अॻु में मीरपुर माथिलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी खे क़तल कयो वियो। उन खां पोइ गुज़िरियल ॾींहुं राउंती जे बहादुर सहाफ़ी बचल घुञो खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। कल बचल घुञो खे उन वक़्तु गोलियूं हुयूं वयूं जॾहिं हू पंहिंजी नियाणी सां गॾु घर खां पंहिंजे ज़मीन ते फसल ॾिसणु वञी रहियो हो त राज़ननि हुन खे 20 खां वधीक फायर करे मौक़े ते क़तल करे छॾियो। जेतोणीकि बचल घुञो जो क़तल केस मक़ामी वॾेरे समेत 8 माण्हुनि ते दाख़िल थी चुको आहे, पर पुलिस हिन महिल ताईं हिकु क़ातिल बि गिरफ़्तार नाहे कयो। असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे आवाज़ टीवी जो ज़िले रिपोर्टर लतीफ़ वसीर। अचो वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। लतीफ़, कल बचल घुञो खे मक़ामी वॾेरे जेको आहे उहो फायरिंग कराए क़तल करायो। कल खां हिन महिल ताईं तव्हां उते मौजूदु हो, वाक़िए जे हवाले सां ॿुधाइजो त इहो वाक़ियो कीअं पेश आयो। बरकत ॻाल्हि इहा आहे त मोहम्मद बचल घुञो हिकिड़ो इंतिहाई अहिड़े इलाइक़े में वेठल हो जेको नोगर एरिया वारो इलाइक़ो आहे, जिते ख़ुदि पुलिस जी रिट कमज़ोर हुजे। रोहती कचे में गुज़िरियल ॾींहुं हुनखे इंतिहाई बेदर्दी सां न्याणी जे साम्हूं गोलियूं हणी क़तल कयो वियो ऐं अॼु हिनखे ॿियो ॾींहुं आहे ऐं हिन वक़्तु ताईं पुलिस जी जेका कारकर्दगी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। जी ॾिसो तव्हां शहीद नसरुल्लाह वारे केस में 3 महीना गुज़िरिया आहिनि, उहे कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे। हीउ शहीद जेको असांजो आवाज़ टीवी जो रिपोर्टर हो, कलम धणी हो, मोहम्मद बचल घुञो, अॼु वाक़े जी 780 तहत केस जेको दाख़िल थियो आहे, संदसि भाउ जो फरियादी आहे, उनमें 7 जवाबदार जेके आहिनि उहे सुञातल नी, हिकिड़ो जवाबदार अणॼातल आहे। उनमें उतां जेको वॾेरो आहे वॾेरो अब्दुर्रहमान घुञो आहे, गुलाम हुसैन आहे ऐं कदीर आहे, नज़ीर आहे, शौकत आहे। पर हिन वक़्तु जेके ताज़ा तरीन जेके इतला मिलनि पिया त पुलिस का उते कार्रवाई कई आहे। सिर्फ़ु हिकु शौकत पुट कादिर बख़्श खे जेको आहे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इहे जेके पुलिस जा इतला आहिनि, पर का कार्रवाई अहिड़ी थींदे मूंखे नज़र कोन थी अचे। छाकाणि उहो जेको एरिया आहे, हिकु त उन एरिया में उतां जा जेके माण्हू आहिनि, उन इलाइक़े जा माण्हू ऐं पुलिस उन्हनि खां ख़ुदि सॼी वाक़िफ़ु आहे। ॾिसो, ख़ुदि असांजे हिन डिस्ट्रिक्ट घोटकी जा असां ख़ुदि कलम धणी जेके आहियूं उहे गैर महफ़ूज़ बणिजी विया आहियूं। 3 ॾींहं अॻु में इंतिहाई वॾो सानियो थियो, शहीद नसरुल्लाह गडाणी खे क़तल कयो वियो। 3 महीने अञा कोन गुज़िरिया नी, हिकिड़ो ॿियो असांजो कलम धणी सहाफ़ी मोहम्मद बचल घुञे खे जेको आहे क़तल कयो आहे। इहे प्रेस रिलीज़ूं, इहे पुलिस फॉर्मेलिटी तौर ते एहतजाज कंदा आहियूं, तूं पहुचंदी आहे भाउ असांखे 2 ॾींहं जो वक़्फ़ो ॾियो, 3 ॾींहं जो वक़्फ़ो ॾियो। वक़्फ़ा वठंदे शहीद नसरुल्लाह वारे मामले तव्हां ॿुधायो छा थियो आहे, कहिड़ी पुलिस जी उन में पेशरफ़्त साम्हूं आई आहे। हीउ त यार हिकिड़ो इंतिहाई ग़रीब, यकीन कयो बरकत, कल्ह असां उते असां पंहिंजा कलम धणी सहाफ़ी जेके असां आवाज़ टीवी जा जेके समूरे ज़िले जा जेके 7 जा सहाफ़ी आहे, कल्ह असां उते वियासीं। हिकु त जॾहिं असां उनजे घर पहुतासीं, यकीन कयो बरकत, जेके ॿोॾ मुतासिरीन जा जेके टेंट हूंदा नी न, उन ग़रीब वटि माना पंहिंजे घर में वेहण जे लाइ इजो कोन हुयो। उहो टेंट में गुज़र सफ़र उन टेंट रहाइश उन टेंट में कंदा हुआ। इंतिहाई हिकिड़ो ग़रीब कलम धणी हुयो, छाकाणि उहो एरिया 2006 खां 2024 ताईं तव्हां ॿुधायो हिकु केतिरा ऑपरेशन थिया नी हिन वक़्तु ताईं। नुक़सानु पुलिस जो, शहादतूं पुलिस जे जवाननि जूं। मूंखे ॿुधायो कहिड़ी उते पुलिस जी का कारकर्दगी साम्हूं आई आहे? कुझु बि न आहे आई। छाकाणि अञा ॾींहों ॾींहुं धाड़ेल वधंदा था वञनि, धाड़ेल घटिजनि कोन था पिया। हींअर त वरी नओं इनकशाफ़ ॿियो बि साम्हूं आयो आहे। साईं जेके कचे में ख़ासि तौर ते जेके रिटायर धाड़ेल नी, बैक साइड ते उन्हनि जी कुझु फोर्सूं जोड़ी वियूं नी। सो असांजो मुतालबो इहो आहे शहीद मोहम्मद बचल घुञे जे वारसनि खे इंसाफ़ मिले, उनजा क़ातिल गिरफ़्तार थियनि। घोटकी ज़िले जे कलम धणियुनि खे जेको हिन वक़्तु बेचैनी फैलियल आहे, उन हवाले सां बि हिकिड़ो लाइअमल जोड़णु घुरिजे। उन्हनि खे बि जेको आहे ख़ासि तौर ते उन्हनि सहाफ़ियुनि खे जेके कलम धणी नी, वर्किंग जर्नलिस्ट नी, उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ असांजी यूनियनूं सहाफ़ी उहे बि अॻिते अचनि ऐं सिंध सरकार बि इन मामले ते संजीदगी सां नोटिस वठे। सिर्फ़ु उहे साईं नोटिस थी अबा कंहिं वरितो? सिंध जे वॾे वज़ीर वरितो। अबा नोटिस कंहिं वरितो? IG सिंध वरितो। नोटिस कंहिं वरितो? अबा ॿुधायो सही, चए DIG वरितो। नोटिस खे त 2 ॾींहं गुज़री आहे, अॻिते छा थियो? उनजी पेशरफ़्त कहिड़ी आई आहे? सो बरकत ॻाल्हि इहा आहे,
हिन वक़्तु असां पाण ख़ुदि खे गैर महफ़ूज़ सम्झूं था। यकीन कयो, कल्ह असां उन एरिया में जॾहिं पहुतासीं, असां असद शाह दमदमे खां 1.5 किलोमीटर जेका पिकट आहे बया वन खां तक़रीबन 1/2 किलोमीटर अॻिते उनजो ॻोठु आहे। उन ॻोठ में वेही करे जेको सहाफ़त करे, वीचारो हुतां मोटरसाइकिल ते ईंदो हो, रौंती अचे, रौंती खां सहाफ़नि जे एतिजाजनि में अचे, को बि सहाफ़नि जो एतिजाज थिए, सॾु थिए, उहो वीचारो पहुची वेंदो। बिल्कुलु लतीफ़, हिकिड़ो ॿियो मुंहिंजो अहम सुवालु हूंदो त लतीफ़ इहो जेको बचियल घुञो आहे, इनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थ्रेड्स ऐं धमकियूं पिणु मिलंदियूं हुयूं। अवां वटि हिन हवाले सां कहिड़ी इंफॉर्मेशन आहे? जी बिल्कुलु बरकत, SSP तनवीर तुनिया जे ड्यूरिंग पीरियड में एतिरो वीचारो अपसेट हो, एतिरो परेशान हो, जो फ़ोनूं करे साईं मूंसां तनवीर साहिब ॾे गॾिजी हलो, बाबा मामलो छा आहे? चएसि हीउ मामलो आहे। असां 1 चकर वियासीं, 2 चकर वियासीं। हक़ीक़तूं इयूं त मुंहिंजे ख़्याल में को बशीर नालो जे लाइ केरु को घुञो हो, उनजे मथां 50 लख रुपया हेड मनी इनाम मुक़ररु थियो। उन समेत ॿिया केतिरा ई जेके ॾोहारी आहे, उन्हनि जो इल्ज़ाम हो बरकत बचियल जेको आहे इहो इनाम असांजे मथां बचियल रखाए उन ख़ुदकशी कई। अॻिते हली करे चरबेली, माना केॾी जिहालप आहे। हिकिड़ो कलम धणी आहे, हिकिड़ो सहाफ़ी आहे, सिर्फ़ु उहो छाजे करे छो वियो ओॾे चरबेली मुंहिंजी साख ॾिनई, छाजे करे त उहो वीचारो चए पियो मां ग़रीब आहियां, मूंखे कोई सहारो कोन्हे, ऐं असांखे इहा कहिड़ी ख़बर त वीचारो शहीद थी वेंदो। उन उते चरबेली जी साख बि ॾेई आयो, हर शइ थी, सॼो मामिलो सोशल मीडिया ते वायरल थियो। पाण वक़्तनि बा वक़्तनि पेजनि ते सहाफ़ियुनि खे मैसेज कंदो रहियो, लिखंदो रहियो। लतीफ़, बिल्कुलु जीअं तव्हां ॿुधायो त शहीद बचियल घुञो खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकियूं पिणु मिलंदियूं रहियूं आहिनि, ऐं हू SP ऐं DIG समेत जेके बि वस वारा प्लेटफॉर्म आहे, सभिनि खे आगाह करे चुको हो त हुनखे मौतमार धमकियूं आहिनि। पोइ बचियल घुञो खे, शहीद बचियल घुञो खे तहफ़ुज़ फ़राहम छो न कयो वञे वियो, हीउ हिकु वॾो सुवालु आहे। जी बरकत, जीअं तव्हां पुछो त उनखे जेके धमकियूं मिलंदियूं रहियूं, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं SSP तनवीर तुनियो हुयो, उन जे ड्यूरिंग पीरियड में घुञा इन जी बिरादरी सां को तालुक़ु रखंदो बशीर नालो उसको, उनजे मथां 50 लख रुपया हेड मनी, उहो उनजे मथां जी हेड मनी जी मुक़ररु थी। ॿियनि ॾोहारनि जे मथां बि हेड मनी जो अनाउंसमेंट थियो। उन कुझु ॾींहंनि खां पोइ ख़ुदकशी कई, उहो इल्ज़ाम हिन जे मथां लॻो। हिन वञी करे उनखां उन्हनि पंहिंजी बिरादरी खे ऐं उनखां पोइ कुझु कचे जा जेके माना इनामी याफ़्ता धड़ेल हुआ, उहे बि मौजूदु हुआ। हुन वञी करे भाई बेली जी साख ॾिनी, उहा शइ बि ख़तमु थी। अॻिते हली करे अञा उन्हनि खे डाउट थियो, या साख बि ॾिनी आहे, बचियल खे वक़्तनि ब वक़्तनि प्रेशराइज़ कंदा रहिया, बाबा तुंहिंजे हिकिड़े पेर में को फलूसणो थियो आहे, माना जिहालप ॾिसो। हुन चयो बाबा मां त हर ॻाल्हि में ॿधल आहियां। पोइ इन विच में इन्हनि जो हिकु ॿिए सां झेड़ो बि थियो, थाणे ते बचियल FIR बि करायूं। थियो इहो FIR खां पोइ SP खां फ़ोन करायूं वियूं। SP खे चयो वियोसीं हिन सां ज्यादती थिए थी पई, हिनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो। कुझु कोन्ह थियो, उहे माण्हू सिर्फ़ु FIR थिए, माण्हू छुटी वञनि। पोइ अॻिते हली करे मुंहिंजे ख़्याल में 6 खां 7 महीना अॻु में इन मामले जो फ़ैसिलो बि थियो। फ़ैसिलो कंहिं करायो? मियां रफ़ीक़रन करायो। मियां रफ़ीक़रन फ़ैसिलो करायो। इहो सॼो मामिलो वाइंड अप थियल। उन जे बावजूदि धोखो करे कलम धणी खे शहीद कयूं। उन जी छोकिरी उन पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे त हीअ फलाणा फलाणा माण्हू आहिनि। सो बरकत ॻाल्हि इहा आहे, हिन वक़्तु असां सभु जेके सहाफ़ी आहियूं, कलम धणी आहियूं, गैर महफ़ूज़ आहियूं, एतिजाज रैलियूं कुझु बि कयूं, कोई नोटिस वठण वारो न आहे। सिर्फ़ु नोटिस वठिजे थो, सिर्फ़ु उहे पाण खे TV ते आणण जे लाइ नोटिस वठाईंदासीं। असां बि नोटिस वरितो थिए, नोटिस वरितो, रिज़ल्ट छा निकितो? उन मामले जो रिज़ल्ट छा निकितो? सो ॻाल्हि इहा आहे त बरकत हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, उहा इंतिहाई घोटकिस जे सहाफ़ियुनि जे लाइ मां सम्झां थो ख़तरनाक आहे। ऐं ॿी शइ तव्हांखे मां अहम ॿुधायां, ॿी अहम शइ मां इहा ॿुधायां तव्हांखे, कचे जो अहम इंफॉर्मेशन जो हिकिड़ो बाब जेको आहे बंदि थी चुको आहे। छाकाणि कचे में पुलिस जी बदमाशी, कचे में पुलिस कणक खणे, कचे में को ॾोह थिए, कचे में का बि एक्टिविटीज़ थींदी, ई वाहिद माण्हू उन एरिया में जेको सभु खां पहिरें ख़बर बि ॾींदो, पर सहाफ़ियुनि खे अलर्ट रखंदो, साईं होशियारी वठो, हीअ शइ थिए थी। इन शइ खां पुलिस बि ख़ौफ़ज़दा हुई, पुलिस बि ख़ौफ़ज़दा रहंदी हुई, प्राइवेट फोर्स बि ख़ौफ़ज़दा रहंदी, ॾोहारी बि ख़ौफ़ज़दा रहंदा। त्यार हिन माण्हू हमेशह छा कयो, उन्हनि ॾोहारियुनि ख़िलाफ़ बि लिखंदो रहियो, सहूलियत करण ख़िलाफ़ बि लिखंदो। कुझु वक़्त जे लाइ वीचारो इंतिहाई ख़ामोश थी वियो।
तव्हां ॾिसो हूंदो पेज ते काश न कंदो हो। उनजी वजह इहा हिन खे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी हिन खे धमकियूं, ही इंतिहाई अपसेट हो। सो ॻाल्हि इहा आहे बरकत असां जेके कलम धणी आहियूं हिन वक़्तु बिल्कुलु गैर महफ़ूज़ बणिजी चुका आहियूं। लतीफ़, कल्ह तव्हां उनजे तॾे ते बि हुआ, अॼु बि FIR दाख़िल कराइण वारे मौक़े ते बि तव्हां थाणे ते मौजूदु हुआ। जेकॾहिं बचल घुञे जे ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां तव्हां खां पुछिजे ऐं उन जे हालातनि जे हवाले सां तव्हां खां पुछिजे ऐं शहीद बचल घुञे जे ॿारनि बचनि ऐं फैमिली जे हवाले सां तव्हां खां पुछिजे त हुनजो गुज़र सफ़र कीअं हो ऐं हींअर जॾहिं हू असांजे विच में नाहे रहियो त उन खां पोइ उन्हनि खे संभालींदड़ उन जे बचनि खे, जेके उन जा बच्चा यतीम थिया आहिनि, उन्हनि जे बचनि खे संभालण वारो केरु पोइते आहे? मां त सम्झां थो पियो उनजा जेके भाइर आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कंहिंखे पंहिंजा बच्चा फैमिलीज़ आहिनि, उहे उन्हनि में व्यथी का हूंदा। बचल वीचारे जी 1 साल अॻु में पंहिंजी घरवारी फौत थी वई, उनखां पोइ हींअर बचल बि न आहे रहियो। हुनजा 3 पुट ऐं 2 न्याणियूं, सिर्फ़ु 3 पुट 2 न्याणियूं। त मां त इहा शइ चवंदुसि त बाबा हाणे हुनजा ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके रब्त जा रिश्ता नी आख़िर हुन सां दुख सुख में निभाईंदा, पर सिंध सरकार खे हिन मामले ते सोचणु घुरिजे, उनजी फैमिली खे इहा शइ ॾियणु घुरिजे। ॿियो जेको तव्हां सुवालु कयो त उनजी ज़िंदगी जे हवाले सां, बरकत हाणे ॻाल्हि इहा आहे 4-5 साल खां असांजो बचल सां ईअं राब्तो रहियो, एहतिजाजनि में, मुख़्तलिफ़ अख़बारनि में रहियो। यकीन कयो असांखे इन शइ जी का ॼाण न हुई, को बचल बैक साइड ते एतिरो इंतिहाई ग़रीब माण्हू आहे। जॾहिं मां कल्ह हुनजे घर वियुसि, तव्हां यकीन कयो मां ॾिसी करे एतिरो त मां मायूस थियुमि त यार कलम धणी जेको हिते अचे कॾहिं पंहिंजो दिलि जो इज़हार न कयईं त मां एतिरो को बैक साइड ते मां एतिरो बैक साइड ते इंतिहाई ग़रीब आहियां। हिते ईंदो हो मोटरसाइकिलनि ते ॿियों टियों, पर जॾहिं को माण्हू कचे वेंदो हो त उन्हनि खे दावतूं करे उते घुराईंदो हो, पोइ जेको हुनजो हाल हूंदो ख़िदमतूं कंदो। कई दोस्त मिलिया अहिड़ा, पर बरकत यकीन कयो जॾहिं हुनजे मां घर जी हालति ॾिठी त हिकिड़ो टेंट लॻल आहे, उन टेंट में राति जो उनमें टेंट में सुम्हंदा हुआ, हिकिड़ो छप्पर आहे, भॻल टुटल छप्पर आहे। सो बारिशनि जे करे उहो बि डैमेज थी चुको आहे। सो अव्हांजे इन प्रोग्राम जे तसलसुल सां समूरनि कलम धणनि खे बि गुज़ारिश कंदासीं, बरकत इहो मोहम्मद बचल जी वारसी जे लाइ आवाज़ उथायूं। हिकु तुंहिंजा कातिल गिरफ़्तार थियनि, ॿियो सिंध सरकार खे घुरिजे उनजे यतीम ॿारनि जे लाइ को वॾो ऐलान करे। लतीफ़, क़तल थिए थो ऐं क़तल खां पोइ एहतिजाज थियनि था, एहतिजाजनि खां पोइ नोटिस थियनि था ऐं नोटिस खां पोइ वरी मामला दॿिजी वञनि था। शहीद नसरुल्ला गॾाणी क़तल केस तव्हांजे साम्हूं आहे ऐं हींअर शहीद बचल घुञो जो क़तल तव्हांजे साम्हूं आहे। कंहिं पुलिस ऑफिशियल सां तव्हांजी ॻाल्हि थी आहे हिन हवाले सां? हू छा ॿुधाइनि था त शहीद बचल घुञो खे छो क़तल कयो वियो ऐं उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ हू छा को टाइम फ्रेम ॾियनि था, या वरी शहीद नसरुल्ला गॾाणी जे क़तल वांगुरु हिन वाक़े ते बि उन्हनि जी मुजरमाना ख़ामोशी रहंदी? गुज़िरियल ॾींहुं जेको एहतिजाज थियो उनमें ख़ुदि उतां जो जेको DSP हो उन आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे हिकिड़ो इहो जेको इनकशाफ़ कयईं त उनखे धोखो ॾेई करे क़तल कयो वियो आहे, शहीद कयो वियो आहे। जॾहिं मामिलो बि ख़तमु थियलु हुयो, ज़ाहिर ॻाल्हि आहे बिरादरी जा जॾहिं केशू हूंदा नी, अहिड़ो को मामिलो हुयो बि कोन। हू हिकु तुंहिंजे मथां इहे इल्ज़ाम लॻा, उन इल्ज़ामनि मां बि क्लियर थियो, उनखे धोखो ॾेई शहीद कयो वियो। पुलिस फॉर्मेलिटी तौर ते चवे थी बाबा असां कार्रवाई कईसीं, ॾिस असां उन सां गॾु त न आहियूं न, असां उन्हनि सां गॾु न आहियूं। अॼु बि इहा पुलिस ॻाल्हि कईसीं असां मेन जेके उन्हनि जा वॾेरो अब्दुर्रहमान आहे या ॿिया जेके उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ असां कार्रवाई कयूं था। हींअर माना असांखे इहा ख़बर पई आहे त हिकिड़ो जवाबदार जेको आहे पुलिस गिरफ़्तार करण जी जेका दावा कई आहे, पर इहो सिर्फ़ु ॾेखारींदा हिकिड़ो, बाक़ी के मां इस्तिस्ना ॿियनि खे मिलंदो, छाकाणि हे सिर्फ़ु मीडिया जे प्रेशर जे करे हाल फ़िलहालु हिकिड़ो ॾेखारियो अथऊं। ॾिसजे 3 महीननि खां वठी जेकॾहिं अब्दुल्ला बरकत पुलिस उन्हनि उहे कातिल शहीद जा गिरफ़्तार नथी करे सघे, हीअ किथां इन्हनि खे गिरफ़्तार कंदी? तव्हांजे साम्हूं मिसाल आहे, सखर शहीद जान मोहम्मद महर जा कातिल, उनखे बि कहिड़ो रंग ॾिनो वियो, चएसि पंहिंजो बिरादरी तकरार आहे। हाणे हिन खे बि इहो रंग ॾिनो पियो, यार हिकिड़ो कलम धणी आहे हुनजो कंहिंसां जहिड़ो आहे, हक़ सच लिखंदो। ख़ुदि पुलिस जे लाइ बि आज़ादु बणियल हो, पुलिस जे लाइ बि हीउ मथे जो सूर हो, छाकाणि पुलिस जूं जेके वीकनेस पॉइंटूं इहे आउट कंदो हुयो। सो उन सां गॾु बरकत मां समय तव्हां जेके कलम धणी आहियूं, असांजो कमु वधि में वधि आवाज़ु उथाइण। तव्हां ॾिसो केतिरा पुलिस जा जवान शहीद थिया नी,
हिकु ॿुधाइनि पुलिस जे ऑफिसर त ॿुधाइनि को असां हिकु माण्हू उन जेको कातिल गिरफ़्तार थियो आहे। यार उहे माण्हू जेके पुलिस जे क़तल में घुर्बल नी, उहे माण्हू हिन वक़्तु फोर्स में मुक़ररु थी विया नी। तव्हांजे साम्हूं आनंद सुंदराणी थाणो, केतिरा दफ़ा हमला थिया। बैक साइड ते सिर्फ़ु छाजे करे बाबा कचे जा जेके ॾोहार आहिनि उन्हनि जी रस्ता रोकंदा, असांखे इंफॉर्मेशन मिलंदा, उन्हनि खे हाणे प्राइवेट फोर्स में रखियो वियो आहे। पुलिस त कोन थी चए असां न रखियो आहे, पर जेके असांजा सोर्सिस नी उहे ईअं सम्झो प्राइवेट फोर्स में कमु कनि पिया। तव्हांजे साम्हूं आहे माज़ी जो बदनाम धाड़ियल मूसो लोलाई, हाणे उहो बि चेयरमैन आहे। इहा सूरत हालात किथां जस्टिस प्रोवाइड मिलो जॾहिं पुलिस एहलकारनि खे इंसाफ़ कोन थो मिले। हे त असां कलम धणी आहियूं, आम माण्हू त छा हालत आहे। सो नथो लॻे मूंखे वक़्ती तौर ते आख़िर असां सिमाए समूरा कलम धणी एहतिजाज करे करे इहो ई ॾिसूं था पिया जीअं ॿिनि सहाफ़ियुनि सां थियो आहे। असां ई सोचूं था पिया अॻिते हली करे असां सां बि ईअं थींदो। जी बिल्कुलु, अवां घोटकी ज़िले जे इंतिहाई सीनियर सहाफ़ी लतीफ़ वसीर सां ॻाल्हि ॿोल ॿुधी। लतीफ़ वसीर इंतिहाई जामे ऐं मौसर ॻाल्हियूं कयूं। ऐं पाण हिकिड़ो मुतालबो रखंदुसि त शहीद सहाफ़ी बचल घुञो जेको इंतिहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे वियो ऐं हुन जा जेके पोयरा आहिनि, हुन जा जेके ॿार आहिनि, उहे बि इंतिहाई ग़रीब ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया वस वारा फौरी तौर ते हिन मामले जो नोटिस वठनि ऐं हुननि जी माली सहायता कनि। इन खां अलावा जेको सिंध जो वॾो वज़ीर आहे ऐं DIG सखर ऐं IG सिंध पुलिस खां पुणी इहो मुतालबो कंदुसि त शहीद सहाफ़ी बचल घुञो जा जेके कातिल आहिनि, समूरा कातिल जेके हिन केस में नामज़द आहिनि, उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं घोटकी ज़िले जे सहाफ़ियुनि में जेकी बेचैनी पखिड़ियल आहे शहीद नसरुल्ला गॾाणी ऐं शहीद बचल घुञो जे क़तल खां पोइ उनखे ख़तमु करायो वञे। घोटकी समेत सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि उन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सहाफ़ियुनि खे शहीद जेको आहे उहो थींदा रहिया आहिनि। पर सोले माज़ी में जेको सखर रीजन आहे उन में 3 जेके आहिनि उहे नाले वारा सहाफ़ी, जंहिंमें शहीद जान मोहम्मद महर, घोटकी ज़िले सां तालुक़ु रखंदड़ 2 सहाफ़ी नसरुल्ला गॾाणी ऐं कल्ह क़तल थियल बचल घुञो हिन शहीदनि वारे सिफ़ में शामिलु थी विया आहिनि। अफ़सोसनाक सूरत हाल आहे पुलिस जे लाइ ऐं लॉ एंड ऑर्डर जेके मेंटेन करण वारा इदारा आहिनि उन्हनि जे लाइ त घोटकी ज़िले अंदरि धाड़ियल राज अॻु में बि हो, पर हींअर जेको धाड़ियलनि तरफ़ां ऐं जेके ॿिया बाअसर रज़ननि तरफ़ां सहाफ़ियुनि खे बख़्श न पियो कयो वञे। प्रोग्राम जे आख़िर में शहीद नसरुल्ला गॾाणी क़तल केस जा जेके जवाबदार आहिनि घुर्बल बरकत ऐं अब्दुल्ला, उन्हनि खे गिरफ़्तार करण जो पुण मुतालबो साम्हूं रखंदसि।